नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त इहा हिकु कहावत आहे हाँ कि निंदा हमारी जे करे हाँ मित्र हमारा रोई। मतलब जेको असांजी निंदा पियो करे, हाँ मतलब असांजे बारे में कुझु बि बुरो थो चए, हाँ उहो ई असांजो मित्र आहे। हाँ त इहे कीअं थींदो, हुनजो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, हिन जो अर्थ भई कोई पंहिंजी निंदा कंदो त पाण खे छा चईंदो? बुरो भलो चईंदो न। हाँ ऐं उहो जेको बि बुरा भला शब्द चईंदो आहे न पाण खे, जी। कई बार उहो असली में पंहिंजे अंदरि हूंदा आहिनि, लेकिन पाण उनखे ॼाणंदा न आहियूं, ॼाणदे हुए बि उनखे एक्सेप्ट न कंदा आहियूं। अच्छा। हाँ, भई पाण कुझु ग़लति कमु कयो या कुझु बि अहिड़ो कमु कयो, कंहिं गुस्से में अची करे पाण खे कुझु बि चयो, हाँ कई बार त उहो साम्हूं वारो जेको चए थो उहो सही न हूंदो आहे, लेकिन कई बार उहो सही हूंदो आहे, पंहिंजे अंदरि उहो ॻाल्हि हूंदी आहे, लेकिन पाण उनखे ॼाणदे हुए बि अनजान ठहींदा आहियूं या पाण ॼाणदा ई न आहियूं। त अगरि पाण अहिड़ी ॻाल्हियुनि खे दिमाग़ में न रखूं कि हुन मूंखे हीअं चई, मां हुन सां मां अहिड़ो थोरी आहियां, मां अहिड़ो थोरी आहियां, जॾहिं पंहिंजी कोई निंदा कंदो आहे न त हुन शब्दनि खे पाण यादि रखी करे थोरो एकांत में सोचूं भई हुन बराबरि मूंखे हीअं चई त मां आहियां कि न आहियां। अगरि मां आहियां त मूंखे उहो परिवर्तन करिणो आहे। अच्छा। ऐं अगरि मां न आहियां त मूंखे कहिड़ो गुण धारण करिणो आहे? दया जो, रहम जो, क्षमा जो। अच्छा। ठीकु आहे। अगरि मूं में कोई उहो ॻाल्हि हूंदी त मूंखे कम से कम हुन चई, मूंखे जागृत त कई कि मां अहिड़ो आहियां, त मूंखे परिवर्तन करिणो आहे। भई पंहिंजो दोस्त जेको हूंदो आहे उहो ई पाण खे सुठी सुठी ॻाल्हियूं सेखारींदो आहे न। भई दोस्त प्यार सां सेखारींदो आहे, ऐं जेको निंदा करण वारो भले ई पाण खे उहो पंहिंजो दुश्मन थो लॻे, पंहिंजो सॻो नथो लॻे, पंहिंजो अगेंस्ट थो लॻे, लेकिन कम से कम हुन मूंखे जागृत त कई कि मूं में अहिड़ी ॻाल्हि आहे त मां हुनखे परिवर्तन करां जंहिंसां अॻियां जी लाइफ मुंहिंजी सुठी थिए। त हिन करे चईंदा आहियूं कि निंदा जेको करे थो उहो पंहिंजो मित्र त हूंदो आहे, लेकिन थोड़े उल्टे वे में मित्र हूंदो आहे। हिकु मित्र हूंदो आहे पाण खे सिधो सिधो सही ॻाल्हि में ॿुधाए, भई तूं में ये थी त तूं हुनखे सुधार। ऐं हिकु मित्र थींदो आहे जो पंहिंजी बुराई करे पाण खे सेखारींदो आहे। त जॾहिं बि कोई अहिड़ी भई पाण नाराज़ न थियूं ऐं न ई हुन सां गुस्से सां न ॻाल्हायूं, भई न हीअं चई, ईअं न करिणो खपे। कोई बि ॻाल्हि चए थो त हुनखे सम्झो। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि अगरि तव्हां में उहो ॻाल्हि कोन अथव, सम्झो साम्हूं वारो तव्हांजी निंदा ईअं ई थो करे, फालतू ई थो करे, कूड़ थो ॻाल्हाए, लेकिन तव्हां में अगरि उहो न अथव त तव्हां हुन ॻाल्हि खे बि इग्नोर करे हुन सां ॻाल्हाईंदव न, त तव्हां में कहिड़ो गुण अची वेंदो? दया जो, क्षमा जो, रहम जो, ऐं तव्हां हुनजी नज़र में वॾा थी वेंदव। भई पूर्वज हूंदा आहिनि जेका वॾा हूंदा आहिनि, उहो नंढनि जी ॻाल्हियुनि खे माफ़ करे छॾींदा। त अगरि तव्हां हुनजी ॻाल्हियूं ॿुधी करे तव्हां उहो न आहियो ऐं तव्हां न आहियो त हुन खां पोइ बि तव्हां हुन सां ॻाल्हायो था, सुठी तरह रहो था, त तव्हां हिकु तरीक़े सां वॾा थी वियो न। त ॾिसो, ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में पंहिंजो उहो मित्र समान थी वियो, पाण खे कुझु सिखाए थो। हिकु तरीक़े सां पंहिंजी बुराइयूं जे लाइ पाण खे जागृत थो करे कि हिन खे हटाए, ॿिए तरीक़े सां पाण खे वॾो थो ठाहे, अनुभवी थो ठाहे, पंहिंजे अंदरि कुझु गुण ॿिया धारण करण जे लाइ पाण खे सिखाए थो, त मित्र थी वियो न। त हिन करे चईंदा आहिनि निंदा असांजी जो कंदो उहो मित्र हूंदो आहे असांजो। त हिन अगरि पाण ॾिसंदासीं त बराबरि पाण खे उहो मित्र ई लॻंदो। ठीकु आहे। ठीक है दीदी। हाँ जी। हाँ।